अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे हिस्ट्री ऑफ कंप्यूटर। पुराणे ज़माने में जेका माण्हू हूंदा हुया उन वटि को नंबर कोन हुया, ठीकु आहे। त उन टाइम जेका माण्हू हुया उन्हनि खे जॾहिं काउंटिंग जी नीड हूंदी हुई त को शइ काउंट करणी आहे, जीअं उन जा जानवर आहिनि, को जॻह आहे या पैसा आहिनि, मतिलबु कुझु बि अगरि काउंट करिणो आहे त उहो पथरनि ऐं लकड़ीअनि ते कंदा हुया, ठीकु आहे। त हाणे तव्हांजे माइंड में इहो क्वेश्चन हूंदो त टॉपिक आहे हिस्ट्री ऑफ कंप्यूटर ऐं इहो मां छा पियो ॿुधायां। त जी अॼु सिर्फ़ु कंप्यूटर जी हिस्ट्री जो ई टॉपिक आहे। त इहो मां तव्हांजो जेका क्वेश्चन आहे इहो सॉल्व कयां थो। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त पुराणे ज़माने में पथरनि ऐं लकड़ीअनि सां माण्हू जेका आहे उहो नंबरनि जी जॻह ते काउंटिंग कंदा हुया, मतिलबु हिसाबु उन ते कंदा हुया, ठीकु आहे। त हिन शइ जो हिस्ट्री ऑफ कंप्यूटर सां कहिड़ो वास्तो आहे उहो मां तव्हांखे हिन लेक्चर में ॿुधायां। हलो त शुरू कयूं था। हिकु ज़मानो हुयो, हुन टाइम जॾहिं नंबर्स कोन हूंदा हुया ऐं इन्हनि ते ऑपरेशन्स परफॉर्म करण लाइ को ऑपरेटर्स बि कोन हूंदा हुया, त उन टाइम जेका आहे उन ज़माने में फिंगर्स, पथरनि, स्टिक्स जीअं मतिलबु लकड़ियूं ऐं हॾनि जीअं बोन्स, इन्हनि जो इस्तेमालु कयो वेंदो हुयो हिसाबु करण लाइ, जीअं को काउंटिंग लाइ, इन्हनि लाइ, ठीकु आहे। ऐं इन सां अलावा सिर्फ़ु इन में जेका आहे काउंट करण या वापार लाइ जेका आहे इहो इस्तेमालु न थींदो हुयो, बल्कि उन टाइम जेका कंहिंखे अगरि को मैसेज मोकिलिणो हूंदो हुयो, जीअं पाण अॼुकल्ह मोकिलींदा आहियूं, त उहो बि इन लकड़ीअनि ते लिखी करे मोकिलींदा हुया। हुन दौर में माण्हू जेका आहे हैज़ल वण, उन जी जेका लकड़ी आहे उन सां अहिड़ी नायाबु शयूं ठाहींदा हुया जंहिंसां उनखे जेका आहे न पंहिंजो वापारु करण में इलाही आसानी थींदी हुई। ऐं सिर्फ़ु वापार जे लाइ ई न, बल्कि जीअं मां तव्हांखे थोरी देरि पहिरीं ॿुधायो, हिकु ॿिए खे मैसेज करणु, मतिलबु जीअं पंहिंजो को हिकिड़ो मैसेज आहे ॿिए ताईं पहुचाइण लाइ बि इहो इस्तेमालु थींदो हुयो। हिन लकड़ी सां माण्हू अहिड़ी शयूं ठाहींदा हुया जंहिं ते कुझु लिखियलु हूंदो हुयो, ठीकु आहे, जंहिं ते इहो लिखंदा हुया पाण। हिन वण जी लकड़ियुनि खे कटे उहो हिन ते निशान कंदा हुया ऐं पोइ हुन जा ॿ हिसा करे जेका आहे इहो वापारु कंदा हुया। हाणे तव्हां सोचियो पिया त इहो कीअं थींदो हुयो, ठीकु आहे। इहो मां तव्हांखे ॿुधायां त जीअं इन वक़्तु पाण को शइ वठंदा आहियूं बाज़ार सां या को दुकान सां, त छा थींदो आहे, उहो पाण खे रिसिप्ट ॾींदो आहे, ठीकु आहे। त जॾहिं उहो रिसिप्ट पाण जॾहिं को उहा शइ वापसि कराइणी हूंदी आहे या उहो शइ जीअं पाण बिल पहिरीं ॾेई छॾियो आहे ऐं पोइ सामान वठिणो आहे, त उहो उन रिसिप्ट ते ॾींदो आहे, ठीकु आहे। ऐं जीअं पाण ऑनलाइन को शइ ऑडर कंदा आहियूं उन में बि रिसिप्ट हूंदी आहे। त उन वक़्तु छा हूंदो हुयो त जेका माण्हू हुयो, जेका शइ विकिणे पियो दुकानदार, उहो हिन जो हिकिड़ो जेका हिसो आहे उहो पाण वटि रखंदो हुयो, ॿियो जेका उहो कस्टमर खे ॾींदो हुयो। त जॾहिं उहो सामान वठणु को ईंदो हुयो त उहो जेका ॿियो हिसो आहे उहो दुकान वारे खे ॾींदो हुयो, तॾहिं उहो सामान मिलंदो हुयो। जीअं अॼुकल्ह थींदो आहे त पाण को शइ वठणु वेंदा आहियूं त उन दुकान वारे खे रिसिप्ट ॾींदा आहियूं त उनखे ख़बर पवे त जेका माण्हू आयो आहे उहो वैलिड आहे, उहो ई माण्हू आहे जंहिंजो इहो सामान आहे, ठीकु आहे। जॾहिं कंप्यूटर ऐं कैलकुलेटर कोन हूंदा हुया उन टाइम जेका कैलकुलेशन जो कमु आहे उहो बि माण्हू ई कंदा हुया, ठीकु आहे। त उन ज़माने में जंहिंजो कमु इहो कैलकुलेशन हूंदो हुयो त उहो उन ज़माने में इलाही एंगेज रहंदा हुया इन कैलकुलेशन्स में, ठीकु आहे। हिन कैलकुलेशन्स खे करण लाइ इलाही जेका आहे तजुर्बे जी ज़रूरत हूंदी हुई उन टाइम, ऐं इहो इलाही महांगो हूंदो हुयो। इन करे त जेका इहो मैथोमैटिक्स वारी कैलकुलेशन हूंदी आहे, इहो पहिरीं हिननि खे सालनि ताईं ट्रेनिंग ॾिनी वेंदी हुई, ठीकु आहे। उन खां पोइ इहो माण्हू सिखंदा हुया ऐं इहो कमु कंदा हुया। जेका कंप्यूटर वर्ल्ड आहे उहो 1613 में रिकॉर्ड कयो वियो ऐं उन खां पोइ 20th सेंचुरी जे विच ताईं हलंदो रहियो, ठीकु आहे। अॼुकल्ह पाण पंहिंजा जेका रिकॉर्ड्स हूंदा आहिनि उन्हनि खे मैनेज करण लाइ कंप्यूटर ऐं पेजिस जो इस्तेमालु कंदा आहियूं। हुन ज़माने जी क़दीम डिवाइस टेली स्टिक्स जो इस्तेमालु कयो वेंदो हुयो। हुन ज़माने में माण्हू टेली स्टिक्स जो इस्तेमालु कंदा हुया डेटा खे मेंटेन रखण लाइ, जीअं पाण अॼुकल्ह कंप्यूटर ऐं पेजिस ते कंदा आहियूं। ऐं इन सां अलावा इन जो इस्तेमालु मैसेज मोकिलण लाइ बि कंदा हुआ, हिक ॿिए ताईं मैसेज पहुचाइण लाइ, ठीकु आहे। हिन तस्वीर हिन नाले खे ॾिसी कुझु माण्हू सम्झी विया हूंदा त हींअर ताईं जेका मां स्टोरी ॿुधाई आहे उन स्टोरी खे ॿुधाइण जो मक़सदु छा हुयो। हिन लकड़ियुनि, हॾनि ऐं पथरनि खां पोइ जॾहिं माण्हुनि खे ज़रूरत महसूसु थी त माण्हुनि ॿी शइ बि ठाहिणु स्टार्ट करे छॾी, जीअं तव्हांजे साम्हूं इहो पिक्चर आहे, ठीकु आहे। 2400 BC में बेबीलोनिया में अबेकस डिवाइस इन्वेंट कयो, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ उहो ई डिवाइस 500 BC में चाइना में जेका आहे उहो इस्तेमालु कयो आहे, उन खां पोइ इहो फेमस थी वियो। हिन अबेकस सां बेसिक अर्थोमेटिक ऑपरेशन्स कया वेंदा हुया। बेसिक अर्थोमेटिक ऑपरेशन मतिलबु एड, डिवाइड, सबट्रैक्ट, मल्टीप्लिकेशन, त इहो सभु, ठीकु आहे। 1614 में
जॉन नेपियर नाले जे साइंटिस्ट नेपियर्स बोन ठाहियो, ठीकु आहे, इन्वेंट कयो, जंहिंमें छा हुयो त उनमें मल्टीप्लाई, डिवाइड ऐं इन सां गॾु स्क्वायर ऐं जेका क्यूब आहे उहो बि सॉल्व थींदा हुया। ऐं इहो जेका डिवाइस नेपियर बोन आहे इन लाइ स्पेशली बोर्ड ठाहियो वियो। नेपियर जे आइडिया खे अॻिते हलाईंदे विलियम ऑर्डर 1622 में स्लाइड रूल खे इनवाइट कयो। हिन स्लाइड जो जेका कमु हुयो उहो नॉर्मली पाण एडिशन ऐं सब्ट्रैक्शन कंदा आहियूं उन लाइ न हुयो, बल्कि मल्टीप्लिकेशन, डिवीजन, रूट्स ऐं लॉगरिथम ऐं ट्रिग्नोमेट्री लाइ हुयो। हिकिड़ो ॿियो डिवाइस पास्कल आहिनि, इहो जेका आहे इहो बेलिस पास्कल इन्वेंट कयो 1642 में ऐं इहो लिमिटेड हुयो एडिशन ऐं सब्ट्रैक्शन लाइ, ठीकु आहे। इहो ॿियो को कमु न कंदो हुयो ऐं इहो इलाही एक्सपेंसिव हुयो, मतिलबु इलाही महांगो हुयो। हिन खां पोइ हिकिड़ो ॿियो डिवाइस जंहिंजो नालो स्टेप्टेड रेकोनर हुयो, इहो जेका आहे 1672 में जेका साइंटिस्ट जो नालो आहे गॉटफ्राइड विलियम लेबनिस इन्वेंट कयो। इहो मशीन एडिशन, सब्ट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन ऑटोमेटिकली परफॉर्म कंदी हुई। जोसेफ मैरी जैक्वार्ड 1881 में हिकिड़ी मशीन जंहिंजो नालो जैक्वार्ड लूम हुयो उहो इन्वेंट कई ऐं इहो पंच कार्ड सां कंट्रोल थींदी हुई। पोइ हिकु ॿिए साइंटिस्ट थॉमस डी कॉल्मर 1820 में मैकेनिकल कैलकुलेटर इन्वेंट कयो जंहिंजो नालो अर्थोमीटर रखियो वियो। इहो पहिरीं रिलायबल ऐं कामयाबु कैलकुलेटिंग मशीन हुई जंहिंखे पोइ वापार में इस्तेमालु कयो वियो ऐं इहो मशीन जेका बेसिक 4 मैथमेटिक्स जा फंक्शन हूंदा आहिनि उनखे परफॉर्म करे सघंदी हुई। हाणे मां तव्हांखे ॿुधायां डिफरेंस इंजन एंड एनालिटिकल इंजन, ठीकु आहे। इनखे चार्ल्स बेबेज इन्वेंट कयो 1823 खां वठी करे 1834 ताईं ऐं इहो पहिरीं मैकेनिकल कंप्यूटर हुयो जंहिंजे करे द फादर ऑफ कंप्यूटर चार्ल्स बेबेज खे चयो वेंदो आहे, ठीकु आहे। पोइ हिकु फीमेल साइंटिस्ट अगस्टा एडा बैरॉन चार्ल्स बेबेज खे सजेस्ट कयो त उहो पंहिंजे कंप्यूटर में बाइनरी सिस्टम जो इस्तेमालु करे ऐं इहो साइंटिस्ट कंप्यूटर जी सभिनीनि खां पहिरीं प्रोग्रामर हुई ऐं हिन सां अलावा हिन एनालिटिकल इंजन लाइ सभिनीनि खां पहिरीं प्रोग्राम लिखियो। हुन खां पोइ फर्स्ट प्रिंटिंग कैलकुलेटर ठहियो जंहिंजो नालो शिट्सियन कैलकुलेशन इंजन हुयो, जंहिंखे साइंटिस्ट पर जॉर्ज श्यूट्स इन्वेंट कयो 1843 में ऐं इहो चार्ल्स बेबेज जी डिफरेंस इंजन ते बेस्ड हुयो। हुन खां पोइ 1890 में हिकिड़े साइंटिस्ट हर्मन हॉलेरिथ हिन जेका आहे टेबुलेटिंग मशीन खे इन्वेंट कयो ऐं जीअं जीअं टाइम गुज़रंदो वियो हिन साइंटिस्ट अञा बि मशीननि खे स्मार्ट ठाहियो। हुन खां पोइ हार्वर्ड मार्क 1 जंहिंखे हॉवर्ड एच एकिन 1943 में इन्वेंट कयो ऐं जंहिंखे IBM जो ऑटोमेटिक सीक्वेंस कंट्रोल कैलकुलेटर बि चयो वेंदो आहे ASCC, ठीकु आहे, जेका फर्स्ट इलेक्ट्रो मैकेनिकल कंप्यूटर हुयो। हुन खां पोइ जर्मनी जे हिकु साइंटिस्ट कॉनरेड ज़ूस Z1 इन्वेंट कयो ऐं इहो जेका इहो फर्स्ट प्रोग्रामेबल कंप्यूटर हुयो जंहिंखे 1936 खां 1938 जे विच में ठाहियो वियो। हिन कंप्यूटर खे प्रोग्राम करण लाइ पंच टेप जो इस्तेमालु थींदो हुयो जेका पंच टेप रीडर में लॻायो वेंदो हुयो ऐं हिन जो जेका आउटपुट आहे उहो बि पंच टेप सां जनरेट थींदो हुयो। हिन खां पोइ ABC कंप्यूटर ते पहुची विया, एटनस ऑफ बेरी कंप्यूटर। इहो जेका आहे फर्स्ट इलेक्ट्रिकल डिजिटल कंप्यूटिंग डिवाइस हुई जंहिंखे कैलिफोर्ड बेरी लिवी स्टेट यूनिवर्सिटी जे हिकिड़े स्टूडेंट प्रोफेसर जॉन एटनस ऑफ इन्वेंट कयो 1939 खां 1942 जे विच में। हिन खां पोइ इलेक्ट्रिकल न्यूमेरिकल इंटीग्रेटर एंड कंप्यूटर ठाहियो वियो जेका फर्स्ट इलेक्ट्रिकल जर्नल पर्पस कंप्यूटर हुयो। हाणे जर्नल पर्पस कंप्यूटर छा आहे मां तव्हांखे ॿुधायां त जीअं अॼुकल्ह पाण इस्तेमालु कंदा आहियूं जेका जर्नल पर्पस लाइ कंप्यूटर इस्तेमालु थींदा आहिनि उहो, ठीकु आहे, जंहिंखे 1946 में जॉन प्रेस्पर एकर्ट ऐं जॉन W मोशन इन्वेंट कयो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां यूनिवेक जे बारे में। यूनिवेक 1 जंहिंजी फुल फॉर्म आहे यूनिवर्सल ऑटोमेटिक कंप्यूटर 1, त इहो फर्स्ट कमर्शियल कंप्यूटर हुयो ऐं इन खे बि जेका ठाहियो हुयो जे प्रेस्पर एकर्ट ऐं जॉन मोशलेट। हिन खां पोइ हिकु साइंटिस्ट वॉन न्यूमन 1952 में हिकिड़ो कंप्यूटर ठाहियो एडवेक। हिन जी फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट वेरिएबल ऑटोमेटिक कंप्यूटर। इहो उहो फर्स्ट कंप्यूटर हुयो जंहिंमें डेटा खे स्टोर करण जी कैपेबिलिटी हुई ऐं स्टोर्ड प्रोग्राम खे बि। हुन खां पोइ दुनिया जो फर्स्ट पोर्टेबल कंप्यूटर ठहियो जंहिंजो नालो ऑसबोर्न 1 हुयो। इहो दुनिया जो फर्स्ट पोर्टेबल कंप्यूटर। पोर्टेबल जो मतिलबु छा आहे त हिकिड़ो अहिड़ो डिवाइस जंहिंखे माण्हू कहिड़ी बि जॻह ते खणी वञी सघे थो। इन सां पहिरीं जेतिरा बि कंप्यूटर हुया उहो साइज़ में वॾा हुया त उन लाइ प्रॉपर
लैब जी ज़रूरत हूंदी हुई, हिकिड़ी वॾी जॻह जी ज़रूरत हूंदी हुई। त इहो अहिड़ो फस्ट पोर्टेबल कंप्यूटर हुयो जंहिंखे माण्हू कहिड़ी बि जॻह ते चाहे खणी वञी सघे थो। ऐं इहो कंप्यूटर 1981 में ऑसबोर्न कंप्यूटर कॉर्पोरेशन जी तरफ़ां ठाहियो वियो। दुनिया जी पहिरीं कंप्यूटर कंपनी जंहिंजो नालो इलेक्ट्रॉनिक कंट्रोल कंपनी हुयो ऐं इन जो फाउंडर जे प्रेस्पर एकर्ट ऐं जॉन मोशले हुयो। उन 1949 में इहो कंपनी ठाही। हाणे हिन सां अॻिते जी जेका स्टोरी आहे ऐं जेका नॉलेज आहे उहो इनशाला मां तव्हांखे नेक्स्ट टॉपिक में ॾींदुमि, जंहिंजो टॉपिक हूंदो जनरेशन ऑफ कंप्यूटर। पोइ अॼु जो टॉपिक छो ख़तमु हिते ई, मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।